सरकार 15 ॾींहनि खां बेरोज़गार करे घरनि में बंदि करे छॾियो आहे। खाइण पीअण लाइ बि कुझु नथो ॾिनो वञे। गुज़िरियल 15 ॾींहनि खां लॉकडाउन सबबि घरनि में वाड़ियल कोटड़ी वासियुनि जो देगड़ी में पथर चाढ़े अनोखो एहतजाज। सिंध में कोरोना वायरस जे फैलाव खे रोकण जे सिलसिले में सिंध सरकार पारां सॼे सूबे में 15 ॾींहनि खां लॉकडाउन लागू करण वारे ऐलान खां पोइ घरनि में बंदि मज़दूर तबिके जे परेशानियुनि में बेपनाह इज़ाफ़ो थी चुको आहे। जॾहिं त कोटड़ी साइट वारे इलाइक़े वासी मज़दूरनि सिंध हुकूमत पारां राशन ऐं इमदाद न ॾियण ख़िलाफ़ देगड़ी में पथर चाढ़े अनोखो एहतजाज कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ शहरियुनि ख़ालिद लाशारी, सदाम जमाली, अमजद मस्तोई, ज़हूर मगसी ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन सबबि गुज़िरियल 15 ॾींहनि खां हू बेरोज़गार थी घरनि में वेठल आहिनि। सिंध हुकूमत पारां मुतासिर तबिके खे राशन फ़राहम करण ऐं पैसा ॾियण वारे ऐलान ते अञा ताईं अमल नाहे थियो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त DC जामशोरो मुतासिर मज़दूरनि खे राशन ॾियण बदिरां पंहिंजा नवाज़ी कंदे पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राशन ॾेई रहियो आहे। हुननि चयो त 15 ॾींहनि खां रोज़गार न हुजण करे घर में खाइण लाइ कुझु बि नाहे बचियो ऐं सूरत हाल फाका कशी ताईं पहुची वई आहे, जंहिंजे करे हुननि हुकूमत खे अहसास ॾियारण लाइ पथर चाढ़े अनोखो एहतजाज कयो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर समेत समूरनि वसवारनि खे अपील कंदे चयो त संदन एहतजाज जो नोटिस वठी राशन फ़राहम करे बचनि खे फाका कशी खां बचायो वञे। लतीफ़ शोरो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोटड़ी।